सिंधी भाइरनि खे अर्ज़ु आहे त दोस्तो पाण में जहिड़ा झगड़ा छॾियो, पाण में क़बाइली जहिड़ा, ज़ात पात ते जहिड़ो, संगा बदीअ ते जहिड़ो, ज़मीनुनि ते जहिड़ो, अव्हां खे हथ ॿधी रस्ता कयो, अव्हां खे हथ ॿधी रस्ता कयूं सभिनी क़बाइली जहिड़े करण वारनि खे, ज़ात पात ते विढ़ण वारा, संगा बंदीअ ते विढ़ण वारा, ज़मीनुनि ते विढ़ण वारा, मामूली शयुनि ते ॿिए जो खून वहण वारा हथ ॿधी रस्ता कयूं, फ़साद खां परे रहूं। जेको आजिज़ी इनकिसारी रखंदो अल्लाह उन जो, जंहिंखे अल्लाह मिली वियो उनखे सभु मिली वियो। कंहिं वटि हली वञो वॾेरे वटि, अव्हां खे ॾाढा ताम खाराए, आलीशान घर में विहारे, सम्झण जी कोशिशि कजो, आलीशान घर में विहारे, ताम खाराए, भलियूं पोशाकूं पाराए, पर अव्हां सां हथ मिलाइण न अचे, अव्हां छा सम्झंदो? सम्झंदो त याद आहे असांजी बेइज़ती कयईं, सही अख फेराए असां ॾे निहारी बि कोन। दोस्तो, अव्हां जेकॾहिं अल्लाह ताला ताईं पहुचणु चाहियो था त पोइ अल्लाह जे कुर्ब जी तक़ाज़ा कुझु ॿी आहे। बाक़ी जेके ॿियनि दुनियावी शयुनि ते ख़ुशि था थियनि, पैसे ते, ॾोकड़ ते, ताक़त ते, ज़मीनुनि जागीरुनि ते, उन्हनि सां रीस न कयो। अव्हां यार जे क़दमनि में वेहण जी तमन्ना रखो। को यार उनखे मिलंदो जेको फ़साद खां परे आहे, जेको यार खे राज़ी करणु ॼाणे थो, जेको अल्लाह जी मखलूक के नथो ईज़ाए। मुझे उम्मीद है कि ये कबायली फसाद और झेड़े हम ख़त्म कर देंगे और औरतों पर जुल्म न करें, बच्चियों पर जुल्म न करें, उनकी ज़बरदस्ती शादी न कराएं, ॿारनि ते जुल्म न कयो, पंहिंजे न्याणियुनि जी ज़बरदस्ती शादियूं न करायो, उन्हनि जी रज़ा पुछो, उन्हनि सां मशवरो कयो, उन्हनि जी मशवरे खे अहमियत ॾियो। ही अल्लाह ताला उन्हनि खे पैदा कयो, असांखे पैदा कयो आहे। औलाद अव्हां जी मिल्कियत कोन्हे, औलाद अव्हां जी मिल्कियत कोन्हे, औलाद अव्हां जी का जीप कोन्हे, औलाद अव्हां जी का ज़मीन जो टुकड़ो कोन्हे जो अॼु अव्हां जी दिलि चवे थो न कि तव्हां 5,000 में या 5 लख में विकिणी छॾो। हरगिज़ न, उहे वॾो ज़ुल्म था कनि। पुट जी शादी करायो या न्याणीअ जी, अॼु इक़रार करे उथनि असांजा दोस्त, उन्हनि जी रज़ा पुछंदो, ज़बरदस्ती ऐं ज़ुल्म खां परे रहो। ख़ुशी थींदी कॾहिं दोस्त अचे ख़ुशख़बरी ॿुधाइनि से फलाणे कबीले जो झेड़ो हो, झेड़ो ई ख़तमु थियो। अहिड़ो ॾिहाड़ो अचे त उन्हनि खे असां मुहबत जा हार पारायूं, उन्हनि खे ॾिसी दिलि खे सुकून ऐं फ़रहत पहुचे। उम्मीद है तव्हां इन्हनि सभिनी शयुनि ते तवज्जो ॾींदो ऐं दस्तूर अमल की कापी हर दोस्त रखे। आप सबका बहुत शुक्रिया।